अस्सलाम वालेकुम पाकिस्तानी सिंधवासियो खुश हो अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो आबाद हूंदो हाल वाल ख़ैरु अॼु को मुंहिंजो मैसेज इहो आहे भेण ऐं भाउ जे हिसाब सां सो असांजे पाकिस्तान में ऐं सिंध में पूरे पाकिस्तान में मूंखे थोरो उर्दू मुंहिंजी थोरो कची आहे माना पका लफ़्ज़ अञा मुंहिंजा उर्दू जा नथा थियनि सम्झ में अचनि सो भुलिजी थो वञा सो हिकु ॿिनि वरी ईअं बि चयो सो हाणे मां त सिंधी में इन करे चवां थो सो मुंहिंजो मैसेज इहो आहे त जेका असांजा ॿाहिर जेका आहिनि घणा अलहमदिल्ला पैसे वारा आहिनि घणे नौकरियुनि में आहिनि के बिज़नेस में आहिनि के ॿार आहिनि हुन जूं भेनरूं के माइट मिट में आहिनि के परे ॾिनल आहिनि के ॿाहिरि ज़ात में ॾिनल आहिनि सो पंहिंजी भेनरुनि जो ख़्यालु कयो ऐं ईद बरात ते महीने मासे हुननि खे 5 रुपया ॾियो मदद ॾियो अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं हक़ असां भेनरुनि जो हक़ असां ते हुननि खे हर महीने ॾिजे जे हर महीने नथा ॾेई सघूं त ॿिए महीने 3 महीने हू भेण खे लाज़िम ॾिजे ऐं वॾो ख़ुशि थींदी ऐं दुआ कंदी पीउ माउ खां पोइ वधीक वरी उन जो दर्जो आहे जेको आहे सो भेनरुनि जो ख़्यालु कयो वञिजे बहरहाल असांजे पाकिस्तान में सिंध में ईअं न त सभु ॿाहिरि ईअं त घणा त ॿाहिरि जेका आहिनि भेनरुनि जे मथां सिर सदको ॾियण लाइ तयारु आहिनि घणा त वरी अहिड़ा आहिनि किरोड़पति हिन असां ॾिठा बि आहिनि माना माशरे में ऐं ॿुधा बि आहिनि त भली किरोड़पति हुनजी भेण भली घर न हूंदसि छित न हूंदसि ऐं उहा मिसकिन हूंदी त हुनखे ॾिसंदा बि कोन 5 रुपया बि न ॾींदा ईद बरात ते बि माना जेको आहे सो माना घणा कोन था ॾियनि घणा वरी ईद बरात ते ईअं न आहे महिरबानी कयो मुंहिंजो मैसेज आहे त महिरबानी करे पंहिंजी भेनरुनि खे महीने सिर जा 2 महीने 3 महीने लाज़िम ॾियो तव्हां किरोड़पति हो लखापति नौकरियुनि वारा हर शइ हो तव्हांजी पूरी हुई कोन पवंदी पर जे तव्हां हर महीने 2000 जा 2 महीने 3 महीने 2000 3000 मोकिलींदो 5000 त हू वॾो ख़ुशि थींदी तव्हांखे वॾियूं दुआऊं कंदी सो सदाईं तव्हां ख़ुशि हूंदो पंहिंजे आबा सां तव्हांजे मथां मुसीबतूं न ईंदियूं मुंहिंजो इहो चवणु आहे ऐं जे तव्हां भेनरुनि खे ॾींदव त तव्हांजी जान में ख़ुशी हूंदी ऐं तव्हां ख़ुशि हूंदो सदाईं सो अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे महिरबानी करे पंहिंजे भेनरुनि जो ख़्यालु कयो ऐं किथे परे ॾिनल आहिनि किथे कीअं ॾिनो उहो हुनजो नसीबु आहे पर तव्हांजो फ़र्ज़ु आहे त हुननि ते लाज़िम थोरो ख़्यालु कयो ईअं न कयो विसारे न छॾियो ऐं पंहिंजे भेनरुनि ते थोरो माना ध्यानु ॾियो घणा वञनि था ॿाहिरि जेको आहे सो कराची हैदराबाद जा ॿाहिरि मुल्कनि डुटियुनि में भेनरुनि ॾे फ़ोन ई कोन था कनि न मिलनि था न जुलनि था के अहिड़े भेनरूं हुननि खे घर कोन्हे हुननि खे छित कोन्हे घणा ॿाहिरि हुननि जा किरोड़पति आहिनि पर ईअं न चवंदा असां पंहिंजी भेण खे हिकिड़ो रुपयो ॾियूं बहरहाल हुनजो नसीबु आहे पर ईअं न कयो अलाह जे हथ में आहे पंहिंजे भेनरुनि जो कुझु ख़्यालु कयो मुंहिंजो इहो मैसेज आहे मां इन करे इहो मैसेज ॾियां थो त मुंहिंजो शेयर कयो जेका ईअं न त सभु 5 आङुरियूं बराबरि न आहिनि घणा किरोड़पति पंहिंजे भेनरुनि खे ॾिसनि ई कोन था रुपयो बि नथा ॾियनि सो अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो महिरबानी कयो ईअं न कयो मुंहिंजो मैसेज शेयर कयो ॿुधनि अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं वीडियो वञे थो सवाइ थींदो सो सलाम वालेकुम महिरबानी हूंदी थोरो ख़्यालु कयो अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो